ऐं अल्लाह तो के वास्तो वा अम्मा बतूल सैयदा तैयबा ताहिरा फातिमतो ज़हरा सलामुल्लाह अलैहा जो वास्तो थी ऐं अम्मा बतूल जे बचड़नि जो वास्तो थी करबला जे 72 शहीदनि जो वास्तो थी अली असगर जो वास्तो थी ईरान खे फतेह ॾे ईरान जी ज़ाहिरी ऐं ग़ैबी मदद फरमा फ़लस्तीन जी मदद फरमा फ़लस्तीन जी ईरान मदद थो करे मौला तूं ईरान जी ग़ैब मां मदद कर ईरान खे कामयाबी अता फरमा ओ मौला इसराइल खे निस्तो नाबूद बना अॼो को साईं अब्दुल रहीम साईं जो ग़ुलाम रसूल फ़कीर साईं जो ख़ैर साईं अमीर अली साईं जो ख़ैर फ़कीर मोहम्मद साईं जो ख़ैर पंहिंजी बारगाह में क़बूलो मंज़ूर फरमा ओ मौला साईं वारनि जा सभई भाइर बचड़ा अमड़ियूं न्याणियूं मौला हे तुंहिंजी अमान में हिननि खे बीमारियुनि ऐं मुश्किलातनि खां पनाह अता फरमा हिननि जी रोज़ी रिज़्क़ में माल रिज़्क़ में इज़्ज़त में बरकतूं अता फरमा बाबा रब नवाज़ बुगटी साईं खे सेहत ऐं वॾी खिज़री हयाती अता फरमा बाबा रब नवाज़ साईं सां जेके बि बुगटी हिन दुआ में वेठा आहिनि सभिनी जा क़यामत ताईं हर मोड़ ते बेड़ा पार फरमा ग़ुलाम अब्बास बुगटी साईं जे बचड़नि खे उनजे शहज़ादे खे सेहत ऐं वॾी हयाती अता फरमा साईं सिंध जो सुघड़ साईं खुशदिल साईं ख़ैर मोहम्मद साईं बाबा खे साईं जे बचड़नि खे क़यामत ताईं मौला इमाम हुसैन जो वास्तो थी आबाद फरमा साईं हाजी पावर साईं जा शान फ़कीर साईं जा ऐं जेके बि मंगी ऐं बुरड़ा हिन दुआ में शरीक आहिनि सभिनी जा क़यामत ताईं बच्चा घर आबाद फरमा असां जेके बि दुआ में वेठा आहियूं असां सभिनी जो अॼु बेड़ो तार जेके बीमार आहिनि उन्हनि खे शफ़ा अता फरमा बे औलादनि खे औलाद अता फरमा बेरोज़गारनि खे रोज़ी अता फरमा महबूब जी सारी उम्मत खे फ़िरके वारियत खां बचा सॼे पाकिस्तान में सऊदी ईरान में इराक शाम में फ़लस्तीन में घर घर में लख सलवातूं थियनि अली अकबर जो वास्तो थी आहे मुंहिंजी दुआ क़बूल फरमा इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलल नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आले मुहम्मद ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह नारे